विश्वास हिकु सजण करण वारी शक्ति आहे जेका असल में आत्मिक दुनिया में वेंदी आहे। जॾहिं तव्हां प्रार्थना कंदा आहियो, चवंदा आहियो ऐं उन जी आज्ञा पालन कंदा आहियो, उहो विश्वास अखर शक्तिशाली हूंदो आहे ऐं उहो आत्मिक दुनिया थी वेंदी आहे ऐं शुरू करे छॾींदी आहे प्रभु जी शक्तियूं। ऐं जेकी ॻाल्हियूं असां कंदा आहियूं विरासत में आहे, उहो सिद्धांत असांखे मिली विया आहिनि प्रार्थना द्वारा। असांखे प्रार्थना करणी आहे, आज्ञा पालन करणी आहे। घणा दफ़ा असां चवंदा आहियूं असां इहो वचन कयूं था, असां उहो ज़ोर सां चऊं था जेको मां सॼी दुनिया में सेखारींदी आहियां सुठो थींदो आहे त तव्हांखे प्रार्थना करणी आहे। प्रभु जा वचन ज़ोर सां चवणु उन जो शक्तिशाली सिद्धांत आहे ऐं मां दुनिया भर में इहो ई सेखारींदी आहियां। अगरि तव्हां इहो न सिखी सघंदव त तव्हांखे महसूसु न थींदो तव्हां छा चई रहिया आहियो ऐं तव्हांखे छा मौक़ो मिलियो। तव्हां पंहिंजी भावनाउनि खे इक़रार न करे सघंदव। तव्हां उन जे बारे में ॻोल्हींदव न हर वक़्तु इहो छो थियो, उहो छो थियो। मां तव्हांखे ॿुधायां त 10 साल पहिरीं हिकु ॻाल्हि थी हुई जेकी समस्या जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थी। अगरि तव्हां न ॿुधंदव त मां न ॿुधाईंदसि ऐं उहो थकिजी पवणु जाम पहिरीं अॻियां। तंहिंखां सुठो छॾे ॾियो। हिकु वक़्तु हो जॾहिं असांजी सेवकाई सिर्फ़ु विश्वास द्वारा हलंदी हुई। तव्हां कल्पना बि नथा करे सघो परमेश्वर मूंखे कीअं हिते घुरायो हुयो, सॾु कयो हुयो। तव्हां सम्झी न सघंदव केतिरो भयानक हो। मां हिन जे लाइ पढ़ाई न कई हुई। मूंखे इहो चयो हुयो, मुंहिंजी इहा शख़्सियत न हुई जो इहो करे सघे। मूंखे चयो हुयो तूं हिकु औरत आई। प्रभु खे चयो मां औरत आहियां। हुन चयो हा। हिन करे मां बदिलजी वियमि। मां जीवन में केतिरी बीमारियुनि जो सामनो कयो ऐं प्रभु मूंखे ठीकु कयो। कैंसर मां ठीकु कयो आहे। मूंखे 10 सालनि ताईं माइग्रेन हो, उहो बि ठीकु थी वियो। हाणे मुंहिंजो इहो चवणु आहे त मां ठीकु थी वियसि। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे इहो ॾिसणो आहे केतिरो चमत्कार आहे। प्रभु मूंसां गॾु हलियो, उहो मुंहिंजा जवाब ॾिनई ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे त जेको चमत्कार थींदा रहंदा आहिनि उहो थींदा ज़रूरु आहिनि। तव्हांखे इहो विश्वास करणो आहे। मुंहिंजे वीचार सां उन जो कारण इहो आहे त मां तव्हांखे सभु अनुभव करायां जेको उन्हनि मूंखे करायो आहे ऐं तव्हांखे मदद मिले। तव्हांखे ख़बर आहे प्रभु चमत्कारी रूप आहे ऐं उहो चमत्कार कंदो आहे असांखे बचाइण लाइ ऐं उपाय ॾींदो आहे त चमत्कार सां असांखे विश्वास मिले। छो त जेको कैंसर द्वारा मां ठीकु थी वियमि उहो चमत्कारी हुयो। उहो तमामु नंढड़ी हुई। हुननि चयो जे हिकु सुठो डॉक्टर जेको मैमोग्राम न ॾिठो हुजे हा त कंहिंखे त मां 1 साल में मरी वई हुजां। हुननि हिकु नंढड़ी गंढ ॾिसी वरिती पर ठीकु तमामु तेज़ वधण वारी कैंसर जेकी हुई उहा सचपच तमामु जल्दी ठीकु थी वई। ऐं हुन ॾिठो, उन्हनि तंहिंमहिल ॾिठी जॾहिं उहा जाम नंढी हुई ऐं उन्हनि मुंहिंजो ऑपरेशन कयो जल्दी। ऐं उन बिल्कुलु मुंहिंजे मथां इहा ॻाल्हि ॾेखारी त इहा कुझु बि न आहे, इहो बिल्कुलु ठीकु थी वेंदो। ऐं पोइ मां 2 हफ़्तनि ताईं कमु न कयो। पोइ मां कम ते मोटी आयसि। जॾहिं तव्हां परमेश्वर खे कहिड़ी ॻाल्हि ते विश्वास था करियो त हू हमेशह तव्हांजो सोचींदो आहे। तव्हां चवंदा आहियो त उहा शइ तव्हांखे पोस्ट करे छॾे, उहो तव्हांखे मथां आसमान मां टपकाए छॾे, तव्हां सां गॾु हले ऐं तव्हां इंतज़ारु न कंदव ऐं विश्वास कंदव कि कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं उहो ॿियो क़दम न खणंदव जेसि ताईं तव्हां। ख़बर अथव मां डिसेंबर में जांच कराइण वियमि। डॉक्टर चई तोखे दिलि जो दौरो नथो पई सघे। उन्हनि चयो तुंहिंजी हालत जाम सुठी आहे, हिन वक़्तु एतिरी सुठी आहे। ध्यानु ॾिजो, असां सभिनीनि खे इंसान में विकास जे नाले तां असां हार्मोन थींदा आहिनि ऐं उहो घटि थींदा आहिनि या वधंदा आहिनि। उन्हनि चयो तव्हां में उहा उमिरि आहे जेकी तव्हां हार्मोन जा कम थी सघंदा आहिनि। उन्हनि चयो तव्हांखे वधीक हार्मोन्स आहिनि, हिन करे तव्हां ॿुढा न आहियो। ऐं मां इहा ॻाल्हि चवण बिना नथी रही सघां। ॾिसो त मुंहिंजो इंसान जो विकास नाले वारो हार्मोन देव खां मथे आहे 100 पॉइंट। हिकु शइ त हुजणु खपे जंहिंमें मां हुन सां अॻिते हुजां। पर ख़बर अथव
मां पंहिंजो हिसो करे रही आहियां। 3 साल अॻु में मूंखे अनुभव थियो हुयो त मूंखे प्रभुअ सां ॻाल्हाइणो आहे ऐं मां ॻाल्हायां पई ऐं उन्हनि चयो, मां संपर्क कयो। मां हर रोज़ 1/2 डज़न खंड सां भरियल चॉकलेट वारा बिस्किट खाई सघंदी आहियां, पर तव्हांखे ख़बर आहे मां इहे नथी करे सघां। तव्हांखे सिहतमंद रहणो आहे त तव्हांखे कुझु कम करणा पवंदा आहिनि ऐं तव्हांखे परहेज़ करणी पवंदी आहे, छाकाणि त तव्हांजे मथां आहे जेको तव्हांखे करणो आहे। पर हाणे मूंखे पुठीअ जो सूरु थींदो आहे, मूंखे पुठीअ में सूरु थींदो रहंदो आहे गुज़िरियल घणनि सालनि खां। हिन करे मां कसरत कंदी आहियां, इलाज थी करायां। ख़बर अथव मां शायदि इन मंच ते 1000 मील हली आहियां केतिरनि सालनि खां। ऊची हील वारा सैंडल पाए करे हिकु बेवकूफ़ी हुई। मुंहिंजो मतिलबु आहे तव्हांखे ॿुधाइणो थो पए त मां केतिरी औरतुनि खे ॾिठो आहे एतिरी ऊची हूंदी आहे त मुंहिंजो इहो हाल आहे त तव्हांजे जीवन में केॾी ॾुखियल ॻाल्हि हूंदी, मां तव्हांखे ॿुधायां थी। तव्हां जेको चाहियो तव्हां करे था सघो, छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे तव्हां छा करे रहिया आहियो, छाकाणि त तव्हां वॾी सैंडल पाए करे वधीक घुमिया आहियो। छो त अक्सर ईअं थींदो आहे त असां हिते वेंदा आहियूं, माण्हू मिलंदा आहिनि, गिरजे में वेंदा आहियूं ऐं पोइ ख़बर पवंदी आहे, ॿुधंदा आहियूं कि उनखे गंभीर समस्या आहे पुठीअ जी घणनि सालनि में। ऐं कुझु महीननि में मूंखे जाम तकलीफ़ थी रही हुई, पर मूंखे ख़बर आहे त पुठीअ जे सूर जो छा हाल थींदो आहे। पर मूंखे ख़बर पई त हिकु चमत्कार थियण वारो आहे। डॉक्टरनि चयो स्कैनिंग कराए ऐं प्रभु चयो मां कयां। मां सम्झी वियसि त डॉक्टर मूंखे छा था चवणु चाहिनि। उहो चवनि था त तोखे इहा सैंडल पाइणु बंदि करणी आहे ऐं तोखे सख़्तु मनाई आहे त तोखे इन सां तकलीफ़ थियण वारी आहे, इहा समस्या मुंहिंजे साम्हूं ईंदी। पर ख़बर त मूंखे ख़बर न हुई स्टूडियो मिलंदो। ऐं जेकी सच ॻाल्हि आहे, मूंखे 3 सालनि में इहो थियो आहे त मूंखे हिकु ॻाल्हि मिली आहे, उहा आहे मां सोचे न सघंदी आहियां। उहो जेके ॻाल्हाईंदा हुयासीं, पर सची ॻाल्हि आहे मुंहिंजो विश्वास क़ाइमु हो हमेशह। मां हमेशह इहा ॻाल्हि चवंदी हुअमि, मुंहिंजा वचन चवंदा हुया त मूंखे इहो करिणो आहे ऐं प्रभु आहे मूंखे चए थो करण लाइ। मां प्रार्थना कंदी आहियां, चवंदी रहंदी आहियां ऐं ख़बर अथव देव हमेशह पुछंदो आहे तुंहिंजी पुठी कीअं आहे। ठीकु आहे, मूंखे हाणे बि सूरु आहे, पर मूंखे विश्वास आहे प्रभु कमु करे रहियो आहे त उन्हनि ज़रूरु ठीकु थी वेंदो। मूंखे पुठीअ में कुझु टाका बि हणा पिया हुया। शुभ समाचार इहो हुयो त मिलियो 4 हफ़्तनि में त सिहतमंद थियणो आहे असांखे, छाकाणि त असांखे ख़बर हुई त प्रभु आहे। असांखे ॿियनि माण्हुनि जी तकलीफ़ न सहन करणियूं आहिनि, असांखे हुनखे बदिलणो न आहे। असांजो मतिलबु आहे त असांखे हमिलो थींदो ऐं ख़बर अथव, पर उन्हनि सभिनीनि जे विच में प्रार्थना करणु बंदि न करिणो आहे, वचन ॻाल्हाइणु बंदि न करिणो आहे, कोशिशि जारी रखणी आहे, त्यागणो पवंदो आहे। हमेशह चालू रखो ऐं तव्हां खटी वेंदव। तव्हां विश्वास कंदा रहो। मूंखे 10 सालनि ताईं माइग्रेन जी तकलीफ़ हुई ऐं उहो सेवकाई जी शुरूआत दरअसल हुई। मूंखे हाणे उहा समस्या न आहे। मां गुज़रनि 20 सालनि खां हिकदमि ठीकु आहियां, पर मूंखे विश्वास आहे त मुंहिंजो विश्वास क़ाइमु रहंदो। विश्वास कंदा रहो, पाईंदा रहो, सुठा कम थींदा रहंदा हमेशह। इन जो मतिलबु इहो ई आहे त तव्हांखे ग़लती न करणी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे नंढी नंढी ॻाल्हि ते शिकायतूं न करणियूं आहिनि, दुखी न थियणो आहे, नाराज़ न थियणो आहे। मां तव्हांखे सेवकाईअ में इहो कमु सेखारण जी कोशिशि थी कयां ऐं ॿुधायां थी त तव्हां इहो कयो, जेकी समस्या आयूं उनखे हटाए छॾियो, प्रभु ते विश्वास कयो ऐं तव्हां कॾहिं चुप करण वारा न आहियो। ऐं प्रभु जा उहे वचन चवंदमि जंहिंमें तव्हांखे विश्वास थिए। आमेन। हिकु वक़्तु हूंदो आहे जॾहिं असां वेही करे प्रभु खे ॿुधंदा आहियूं ऐं असां महसूसु कंदा आहियूं, पर असांखे 2 मिंटनि में ईअं ख़बर पवंदी आहे त असां ईअं छो कयो। उहो वचन ते मुंहिंजो मतिलबु आहे बाइबल में अहिड़ियूं घणियूं कहानियूं आहिनि विश्वास द्वारा कमु करण वारा माण्हुनि ते। विश्वास द्वारा कमु करण वारा माण्हू केतिरा तमामु घणा। हाबिल विश्वास द्वारा पंहिंजो सभिनीनि खां सुठो कमु चई, नए विश्वास सां जाज ठाहियो। उहो माण्हू उहो न हुयो ॼाणींदो बरसाति छा आहे। इब्राहिम घर छॾे करे निकितो प्रभु जे पुठियां। प्रभु हुनखे ॿुधायो न त हुनखे किथे वञिणो आहे। उन्हनि हुनखे चयो तूं पहिरीं सभु छॾे ॾे, तूं हलणु शुरू कर। जॾहिं तूं हलंदे त मां तोखे ॿुधाईंदसि त तोखे किथे वञिणो आहे। बाइबल में इब्राहिम में 11 में लिखियलु आहे त तूं उहो कर जेको तोखे करिणो आहे। उहो ॼाणे थो तोखे किथे वञिणो आहे। पंहिंजे मन जे बारे में सोच। ठीकु आहे प्रभु,
राति थी वई आहे, हाणे मां पंहिंजो तंबू लॻाईंदसि ऐं उते सुम्हंदसि। सुबुह उथी करे अॻियां वधंदसि। जोसेफ आज्ञा ॾिनी आहे त उन जी हॾियुनि वारे धरतीअ ते वठी वञे, छो त जॾहिं इसराइल 400 साल ताईं मिस्राइल जी ग़ुलामी करे रहिया हुआ, जोसेफ महसूस थियो त परमेश्वर हुन सां वादो कयो आहे उनखे उतां उहो खणंदा ऐं मुक्ति ॾींदा ऐं अॻियां वधी करे धरतीअ ते रहण लाइ मिलंदो। ऐं हुनखे ख़बर पई त उहो मरी वियो आहे। उन वक़्तु हुन चयईं त तोखे विश्वास थींदो अगरि मां तोखे इहो वापसि आणे ॾींदमि। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, तव्हांखे हमेशह इहो करिणो आहे, विश्वास रखिणो आहे। 400 सालनि खां पोइ जंहिं महिल इजिप्ट छॾे विया, मूसा ऐं इसराइलियुनि जा जेका हॾियूं हुयूं उहे निकितियूं उन मां। हिन खे चइबो आहे त्याग न करणु। आमीन। हुनखे तॾहिं बि विश्वास हो, चाहे उन पंहिंजे जीवन में न ॾिठो हो, पर हुनखे विश्वास हो। मां तव्हांखे कुझु चई थी सघां, मां तव्हांखे कुझु ॿुधायां। सुठो थींदो जॾहिं तव्हां परमात्मा ते विश्वास कंदा आहियो, चाहे हू तव्हांखे न मिले। उन जे बावजूद बि तव्हांखे उहो करिणो आहे, सॼो जीवन शक न करिणो आहे, अविश्वास न रखिणो आहे, नकारात्मक सोच न करणी आहिनि, उन ते विश्वास रखिणो आहे ऐं हमेशह अॻियां वधणो आहे। विश्वास तव्हांखे अहिड़ी दुनिया में पहुचाए छॾींदी आहे जेको तव्हांखे चैन मिले। इब्राहिम ऐं सारा जे करे हिकु ॿारु जनम वरितो। अगरि तव्हां वञी सघो था ऐं वेंदव त आणींदव तव्हां सारा जी मां ठहण जी उमिरि निकिरी वई हुई उन मां। ऐं इब्राहिम जी बाइबल जे अनुसार उन जी हालत मुर्दनि वांगुरु हुई। मां अॼु ई ॾिठो हो, लिखियलु आहे त हू सचमुच मुर्दनि वांगुरु आहे। त हाणे हिते हिकु मर्दु आहे जेको लॻभॻि मुर्दो आहे ऐं हिकु ॿुढी माई जंहिंजी मां ठहण जी उमिरि रही न आहे। हलो चङी तरह था ॻाल्हायूं। ऐं उन्हनि जनम ॾिनो हिकु ॿार खे जंहिंजो वादो कयो वियो हो विश्वास जे करे गर्भ में। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, अगरि तव्हां इहो त्याग कंदव त तव्हांखे उहो मिलंदो। छा तव्हां मूंखे ॿुधो? तव्हां मां कुझु प्रभु जे हिकु सुपिने, हिकु दर्शन लाइ धारणा कयो था। तव्हां उमेद सां गर्भ धारण कयो था, तव्हांखे उहो शयूं मिलंदियूं। तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हांखे रहणो आहे। प्रभु तव्हां सां गॾु आहे, इस्तेमालु करे रहो तव्हांजो। ऐं तव्हांखे हर ॾींहुं तव्हांजा दोस्त दुश्मन जेका बि आहिनि उनखे माफ़ु करिणो आहे। उहो तव्हां सां गॾु आहे ऐं उहो तव्हां सां हमेशह रहंदो। उहो तव्हांजे अंदरि ॾिसे थो तव्हांजो विश्वास। माण्हू हमेशह मूंखां पुछंदा आहिनि मां हुन जे बारे में कीअं महसूसु कंदी आहियां जीअं मां हाणे आहियां ऐं कयां वेठी। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी त देव ऐं मां साल में जाम दफ़ा वेही करे सिर्फ़ु इन जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं। असां किथां शुरूआति कई हुई, असां छा सहन कयो, असांखे छा तमामु ख़राबु हालतूं हुयूं, असां कहिड़े होटल में वेंदा हुआसीं, असां वटि पैसा न हूंदा हुया, असां मैकडॉनल्ड जी पार्किंग में गाॾी बीहारींदा हुआसीं ऐं उते ई जीअं सुबुह थियण खां पोइ घर वेंदे गाॾी हलाए सघूं, तंहिं महिल बि बेसमेंट वारा माण्हू तव्हांजी तरक़ी ॾिसी सड़ंदा, पर ॾिसंदा न तव्हां किथां शुरू कई। आमीन। इसराइलियो विश्वास सां ॻाढो समुंड पार कयो। मूसा विश्वास सां फौरन घर आयो ऐं त्यागे छॾियो पंहिंजे घर खे। विश्वास जे करे छो न असां मदद पिया कयूं ऐं चाहियूं त असांखे माण्हुनि जी मदद मिले, मुक्त थियूं ऐं उन ॻाल्हियुनि खे असां जेके संसारी रूप में आहिनि असां आत्मिक शयूं ते वधीक ध्यानु ॾियूं ऐं उन ते सराल कयूं कि जेका माण्हू चवनि था कि असां घटि में घटि 25-30 सालनि खां बिछड़ियल हुयासीं, जंहिंजी हालत तमामु गहरी हुई, पर पोइ बि केवल कुझु माण्हू उन जो समर्थ कयो हुयो, उन जी तरफ़ ध्यानु ॾिनो हुयो। उन जा शुक्राना मञींदासीं ऐं अॻियां वधंदासीं। जेको प्रभु खे ख़बर आहे त तव्हांखे इहो करिणो आहे, मूंखे ॿुधायो तव्हां विश्वास खे ॾिसी सघंदा आहियो। अगरि तव्हां अखरनि खे ॿुधो था, तव्हांखे उन जी आज्ञा पालन करणी आहे ऐं उहो चए थो त तव्हांजो विश्वास ॾिसणु ईंदो
अगरि तव्हां इहो करे सघंदा आहियो असांजे विश्वास जे करे असांजो बचाव थींदो आहे, इन में कोई शक न आहे। असां इहो सभु सम्झूं था। मूंखे इहो प्यारो लॻंदो आहे। पॉलिस गिलेशियन में चयो आहे त असांखे आध्यान में पहिरें 3 वचननि ते ध्यानु ॾियणो आहे जेको असां शुरू करे छॾींदा आहियूं शरीर रूप में। उनजो रीत आहे त ख़तमु थिए ऐं ॿुधाईंदो आहे त कोशिशि करणी आहे असांखे इन तरीक़े सां उहो जेको वचन आहे विश्वास करणो आहे असांखे उन मसीह में। असांखे विश्वास करणो आहे उन ॻाल्हियुनि ते। असांखे सम्झणो आहे उहा जेकी सम्झ आहे उहा आणणी आहे पंहिंजे पाण में, उन दिमाग़ सां न सम्झणो आहे। ऐं जेकी ॻाल्हि आहे इब्राहिम 11:3 जो जंहिंजे मुताबिक़ विश्वास सां ई असां ॼाणे सघंदा आहियूं त संसार जी रचना कीअं थी। मुंहिंजे वीचार मूजिबि विश्वास खे असां सम्झी सघंदा आहियूं असां केरु आहियूं असांजे लाइ, पर असांजो दिमाग़ नथो सम्झी सघे। असां उलझन पैदा था कयूं, असां चिंता था कयूं, असां इहो सम्झी न सघंदा आहियूं असांखे कीअं शुरूआति करणी आहे, असांखे छा ॾिसणु ईंदो आहे, असांखे कहिड़ी ख़राबु आहे। ऐं मूंखे ख़बर आहे त असां, पर मां तव्हांखे ॿुधायां थी कि उहो जेकी ॻाल्हियूं आहिनि उन में उहो ख़बर पवंदी आहे त असां आख़िर में केरु आहियूं ऐं छा कंदा आहियूं। बाइबल जे अनुसार जेको रोमियो में लिखियलु आहे त असांखे हिकु वक़्त खां पोइ कटण जी कोशिशि करणी पवंदी आहे ऐं असांखे हिन जे लाइ वॾो करण जी काई ज़रूरत न आहे। असां मसीह द्वारा जाम सुठा आहियूं ऐं असां प्यारु कंदा आहियूं। जंहिंखां बि असां वधीक कुझु चाहींदा आहियूं उहो असांखे सवकाई ॾींदो आहे ऐं असां उन ते विश्वास कंदा आहियूं, उहो असांखे सुञाणींदो आहे ऐं असां उन जे लाइ इहो कंदा आहियूं हमेशह उन जी आज्ञा जो पालन। अगरि मां मरी वियसि त मां इहो कंदसि, मां इहो कंदसि, मां उहो कंदसि। मां उमेद थी कयां अॼु राति कोई इन मां कुझु सम्झी सघे ऐं परमात्मा तव्हांजो मदद करे। ॿुधायो हाणे मां अटल रहंदसि पंहिंजी ॻाल्हि ते। मां हमेशह उहो ई चवंदसि जेको तव्हांखे सिखणो आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदसि। विश्वास अचरज में विझंदड़ हूंदो आहे। प्रेरितो 3 में हिकु माण्हू यीशु जे नाले सां विश्वास कयो। रोमियो 1 में असां विश्वास खे ॾिठो ऐं 3 में असां उनखे जातो कि ठीकु थियो। तव्हां शायदि इन जो मतिलबु न सम्झंदा। तव्हांखे ॿुधायां थी इन जो मतिलबु आहे त तव्हां मां केतिरा अचित माण्हू आहिनि उहो मञींदा आहिनि कि जेका पाप थिया आहिनि असां मसीह में उनखे ठाहियूं था, उन जो बैलेंस था कयूं इन जो कर्ज़ था लाहियूं। असां इहो सभु गॾु धर्मी थी करे कयूं था ऐं असां उन जा कर्ज़दार आहियूं विश्वास द्वारा। पवित्र आत्मा जी मदद सां असां इहो सभु सुठी ॻाल्हियूं करे सघंदा आहियूं ऐं इंतज़ारु करे सघंदा आहियूं। असां वटि कुझु बि न आहे। कुझु आहे त उहे बीमारियूं आहिनि जेकी प्रभु असांजा हटाए छॾींदो। असां इंतज़ारु कंदासीं उन सुठियुनि शयुनि जी राह में जेको असां करे सघूं। तव्हांजे जीवन में हर ॾींहुं कुझु चवणो आहे, मां गिरजे वेंदमि, सुठो कमु कंदमि। अॼु मां उमेद थी कयां त शैतान हली वञे। तमामु बुरो लॻंदो आहे जॾहिं तव्हां इहो चवंदा आहियो। विश्वास द्वारा माण्हू तमामु आश्चर्यजनक ऐं महान कमु कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि विश्वास तव्हांखे चिंता सां मुक्त कंदो। फिलिपिन 4:6-7 में मुताबिक़ इहो ई आहे कि कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न कयो, पर हिकु ॻाल्हि यादि निवेदन कजो, प्रार्थना तव्हांजे द्वारा धन्यवाद सां गॾु तव्हां प्रार्थना था कयो। प्रभु जे साम्हूं हाज़िर कयो, तॾहिं तव्हां शांती मिलंदी ऐं तव्हांखे प्राप्त थींदी। इब्राहिम 4 विश्वास करणु प्रभु जे आराम में प्रवेश करणु आहे ऐं तव्हां कंदव उन में। बाइबल में कुलुसियों में 1:4 जे विश्वास जो मतिलबु छा आहे उन चयो। इहो मूंखे जाम वणंदो आहे। हुन जी माना जेकी आहे असांखे ख़बर आहे। प्रभु असांजी शक्ति, बुद्धिमानी
ऐं भलाई करे थो विश्वास में, ऐं उहो ॿुधाए थो। इहो मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे त परमात्मा असांजी मदद जी शक्ति कंदो आहे ऐं उहो असांजे लाइ ॿुधंदो आहे, असां लाइ छा कंदो आहे ऐं असांखे उन क़ाबिल बणाईंदो आहे। तव्हां सिर्फ़ु उन ते विश्वास करणो आहे त तव्हांखे थकल न रहणो आहे। अॼु राति तव्हां उनखे बदिले छॾींदव। तव्हां सोचींदव हे छा थी रहियो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी। उन चयईं कि ठीकु आहे, इहो किताबु पढ़ियो एंड्रयू मर्की ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा कयो। इहो तमामु सादगी में लिखियलु आहे ऐं मूंखे माण्हू पाण तकलीफ़ में न थींदी आहे अगरि मां हिनखे पूरो पढ़े छॾियां त मां कोशिशि कंदी आहियां। मूंखे माफ़ु कजो, मां इहो सम्झण जी न चाहींदी आहियां। मां मञा थी हेतिरो तमामु होशियारु माण्हू आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी, ऐं हिन करे मूंखे वणंदियूं आहिनि इहे ॻाल्हियूं, छाकाणि त इहे सादियूं आहिनि। ऐं उन चयईं कि मूंखे ख़बर आहे अलॻि माण्हू जिते हिकु माण्हुनि सां गॾु कहाणी ॿुधाईंदा आहिनि ऐं इहा 1873 जी ॻाल्हि आहे। उन चयो सवा में जेको आहे द ऑक्सफर्ड कन्वेंशन, उनखे महसूसु थियो हिकु नई आसीस मिली जेको उन पहिरें ॾींहं में चयो हो। उन्हनि खे 5 सालनि खां पोइ बि वधीक न मिली, पर उन महिनत कई ऐं शुभ समाचार ॿुधायो ऐं प्रचार कयो, पूरी वफ़ादारी सां उनखे निभायो त हमेशह जेको परेशानी हुई उहा हटंदी वई। ऐं इहे जानकारी उन पाण ॾिनई ऐं चयईं कि जेकी ॿी ॻाल्हि आहे, तव्हां मुंझल न हुजो। जेकी ॻाल्हि तव्हांखे तंग कंदी आहे, अगरि तव्हां घबरायो था, चिंता था कयो, परेशानी थी थिए, तव्हांजी ख़ुशीअ में रुकावट थी अचे ऐं प्रभु सां गॾु तव्हां धर्मी था थियो, त वधीक दोषी महसूसु न कयो। तव्हांजा जेका कम आहिनि उहे सभु ठीकु थी वेंदा। तव्हांखे विश्वास जो इस्तेमालु करणो आहे। तव्हां पंहिंजे विश्वास जो इस्तेमालु न करणु चाहींदा हूंदा, छाकाणि त तव्हांखे शइ खपे। शइ घुरण लाइ तव्हां विश्वास कंदा। जेकॾहिं तव्हां पंहिंजे विश्वास जो इस्तेमालु कंदा कंहिं शइ लाइ तव्हां चाहियो था, उनखे मुक्त कयो। छो त विश्वास करण जे क़ाबिल जॾहिं असां कोई भल थींदा आहियूं, असांजे दिलि में काई दुख न थींदो आहे, असां सचमुच शर्मिंदा थिया आहियूं ऐं परमात्मा खे सिर्फ़ु असां माफ़ी घुरंदा आहियूं त उहा असांखे माफ़ी ॾे। जाम विश्वास जी ज़रूरत थींदी आहे अगरि असां ख़ुशी में रहूं त। जॾहिं तव्हां वटि ख़ुशि थियण जो कोई कारण न हूंदे, जॾहिं तव्हां वटि ख़ुशि थियण जो कोई कारण न हुजे ऐं तव्हांखे विश्वास हुजे त तव्हां शांतीअ में आहियो, उन हालतुनि जो अनुभव था कयो, तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां उहो था कयो, उनजो इस्तेमालु था कयो, पर त बि तव्हां ते विश्वास आहे त तव्हां उहो करे सघंदव, उनजो इस्तेमालु कंदव ऐं अॻियां वधंदव। उहो हमेशह घबरायल रहंदो आहे। वॾी कहाणी जंहिंमहिल उहो हिते आयो, उन ॾिठई हिकु माण्हू ॻाल्हाए पियो कुझु, ऐं हाणे तव्हां ॿुधो रहिया आहियो हिकु महिला खे। उन माण्हू ॻाल्हाई उन ते विश्वास जे बारे में, ऐं प्रभु उन जी अखियूं खोले छॾियईं मसीह में ॾिसण लाइ। उनखे मोहताज न थियणो आहे काई ॻाल्हि जो। मां प्रार्थना कयां थी अॼु कोई ईअं ई थिए हिते। तव्हांखे काई मोहताज न थियणी आहे कंहिं शइ जी। जेकॾहिं तव्हां चओ त इहो सभु तव्हां करे सघंदव त मूंखे कोई प्रॉब्लम न आहे। तव्हां वञी करे 100 दफ़ा घुमी अचो, साल खां पोइ अचो। विश्वास हिकु अहिड़ो धाॻो आहे जेको जोड़ींदो आहे प्रभुअ खे ऐं इंसान खे, ऐं उहो चवंदो आहे तव्हांजो जेको मसीहो आहे उहो हटी वञे ऐं तव्हां अचो ॿाहिरि हुन तां। विश्वास जी माना आहे त तव्हां मां कुझु न, पर तव्हां सभिनी आहियो प्रभुअ जा। प्रभुअ ते विश्वास करण जो मतिलबु इहो न आहे त तव्हां ख़ुशि हुजो या ॿारनि तां ख़ुशि हुजो, या तव्हां पंहिंजी शादीअ में कुझु कयो था, या तव्हां पंहिंजे माइटनि सां कुझु गॾियो था। ईअं न आहे त तव्हां पंहिंजा जूता खयां ऐं उन्हनि सां गॾु वेही रहियो ऐं तव्हां चओ त मूंखे प्रभु ते विश्वास आहे, इन करे मां इहो कयो आहे। असां ईअं न सोचींदा आहियूं त असांखे छा करणु खपे। सही ॻाल्हि आहे। हुन चई मां उन राति सिखियो मसीह में मूंखे छा करणो आहे। हलो हाणे ॿुधायो तव्हां केरु आहे 1873 में जेको मां ॿुधायो। मां इहो सिखियो आहे तव्हांखे ॿुधाइणु, ऐं उहो वचन असांखे बंदि करणो आहे, इनखे पढ़णु ऐं ॾेखारणु कि इहो सच न आहे। आमीन।
हुन चई मां सिखंदमि इन ते विश्वास करणु। अगरि भावनाऊं न आहिनि त बि मां सिखंदमि जेको लिखियलु आहे हिन में मसीह में। हिन खे हाणे 8 साल थी विया जॾहिं मूंखे आसीस मिली हुई, ऐं मां ईअं नथो करे सघां मां हिकु पल बि विश्वास कयां, छो त मां त्याग ॾिनो। पर मां चई थो सघां मूंखे इहो वणंदो आहे, पर मां इहो सभु चई थो सघां जेसि ताईं प्रभु मूंसां गॾु आहे, उन मूंखे संभालियो आहे, हू वफ़ादार आहे। इब्राहिम 11:6 जे परमात्मा जे वचन अनुसार विश्वास बिना उनखे कुझु न मिलंदो। ऐं जंहिंखे ख़बर पइजी वई त उहो आहे हिते, तव्हांखे विश्वास करणो आहे ऐं खोजणो आहे पंहिंजे पाण में ऐं जेका संबंध। मूंखे विश्वास आहे त प्रभु तव्हां ते विश्वास कंदो आहे, तव्हां ते उन ते करणो आहे। अॼु असां तव्हां सां इन जे बारे में विशेष ॻाल्हियूं था कयूं जेको विश्वास रूपी शक्ति आहे उनखे अंदरि आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।